अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। बिलावल भुट्टो ज़रदारी आइन शिकने ख़िलाफ़ पार्लियामेंटी कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेइतमादी रिथ खां अॻु राति धमकी ॾिनी वई त इलेक्शन मञियो या वरी मार्श लॉ लागू कई वेंदी। गैर आइनी कमनि में मुलविस माण्हुनि जी निशानदही लाइ कमीशन जोड़ी वञे। आइन ते हमला मुल्की वहदत ते हमला आहिनि। आइन कागज़ जो टुकड़ो समझी फाड़ियो वियो। इमरान ख़ान भॼंदे भॼंदे आइन टोड़ियो। गुज़िरियल 4 सालनि में हर इदारे खे तकरारी बणायो वियो। इमरान हुकूमत जे 4 सालनि में रिकॉर्ड करप्शन थी। अदलिया समेत समूरनि इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। क़ौमी असेंबली वालियल कश्मीर में भारतीय कदमनि ख़िलाफ़ क़रारदाद इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरिती। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी भारतीय कदमनि ख़िलाफ़ क़रारदाद पेश कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत गैर क़ानूनी तौर ते कश्मीर जी हैसियत खे तब्दील कयो। हू भारतीय कदमनि जी सख़्त मज़म्मत कनि था। भारत 5 अगस्त खां वालियल कश्मीर में धारियुनि जी आबादकारी शुरू कई। भारत जे पाण मुरादो जोड़ियल कमीशन खे पाकिस्तान रद्द करे थो। इमरान ख़ान जी शिकिल में पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश थी। 4 सालनि जी बर्बादी जी ज़िम्मेवारी 4 हफ़्तनि में नई हुकूमत ते विझी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान सहारनि जो आदी आहे। 10 सीटूं बि कोन थो खटे सघे। PTI वारा 4 सालनि जी कारकर्दगी ते 4 सेकंड ॻाल्हि नथा करे सघनि। खेनि 4 हफ़्तनि में महांगाई नज़र अचणु शुरू थी वई। इमरान ख़ान ऐं संदसि आसपास समूरा माण्हू चोर आहिनि। इतलात जी अॻूणे वज़ीर पंहिंजी ज़ाती माइटनि खे क़ौमी ख़ज़ाने मां लखें रुपयनि ते मुक़ररु कयो वियो। पाकिस्तान जो हर शोबो फराह ख़ाननि सां भरियल आहे। समूरियूं नौकरियूं किरोड़ें रुपया वठी फराह ख़ान ॾिनियूं। पंजाब जे अवाम खे ख़बर ई न पई त संदन सूबो उस्मान बोज़दार न पर फराह ख़ान हलाए रही हुई, जंहिंजा सीधे रीत राब्ता बनी गाला में मौजूद मलका आलिया सां हुआ। पाणी खोट अहम नोयत जो मामलो आहे। माज़ीअ में बि अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पियो हो। आबी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त तरबेला डैम जी सूरतहाल बहितर थी रही आहे। काबुल खां ईंदड़ पाणी हिन वक़्तु घटि मिली रहियो आहे। क़ौमी असेंबली इजलास बाद में पाणी बाबति अहम गॾिजाणी घुराइणी आहे। लंदन में नवाज शरीफ जी क़यादत में अहम इजलास। मुल्की मईशत संभालण लाइ अहम फ़ैसिलनि ते इतफ़ाक़ कयो वियो। फ़ैसिलनि जो ऐलान अॼु कयो वेंदो। इत्तेहादी पार्टियुनि खे बि एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो। नून लीग जे क़ाइद नवाज शरीफ चयो आहे त अवाम ते घटि में घटि भार विझण जी हिकमत अमली जोड़ी वञे। आइनी सुधारनि जो अमल जल्द मुकमल कयो वञे। तहरीक इंसाफ़ पाकिस्तान खे घणो पोइ ते धिके छॾियो आहे। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पार्टी क़ाइद नवाज़ शरीफ जी सदारत हेठि हतमी फ़ैसिलनि लाइ अॼु ॿीहर इजलास थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस खे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़े जा केस दाख़िल करण खां रोके छॾियो। पुलिस खे मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़े जूं FIRूं दाख़िल न करण जो हुकुम जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतहर मिनल्ला केस जी ॿुधणी कंदे रिमार्क्स ॾींदे चयो आहे त मज़हब खे सियासत में इस्तेमालु न करणु घुर्जे। रियासत खे घुर्जे त सियासी क़यादत खे विहारे ऐं पॉलिसी जोड़े त मज़हब खे सियासत में नाहे आणणो। सियासी तकरारनि लाइ मज़हब जो इस्तेमालु सही नाहे। मज़हब खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु मज़हब जी तौहीन आहे। ही बुनियादी हक़नि जी भञगड़ीअ मां हिकु आहे।
सिंध हुकूमत सूबे बिजली बहरान जो मामलो वफ़ाक़ी अॻियां उथारे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जी वज़ीर आला हाउस में मुलाक़ात। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सूबे जे बहिराणी वारे इलाइक़े में 12 कलाक खां वधीक बिजली बंदि कई पई वञे। अवाम खे वाधू बिल जारी कया पिया वञनि। मसइला हल करण लाइ हेस्को ऐं सेप्को अमलदारनि खे ज़रूरी हिदायतूं जारी कयूं वञनि। वफ़ाक़ी वज़ीर सिंध जे वॾे वज़ीर खे मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण जी ख़ातिरी कराए छॾी। वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त पहिरें मरहले में लोड शेडिंग घटाई वेंदी। FIA वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी पैरवी न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जे मामले में FIA अदालत में पंहिंजो मौक़िफ़ पेश करे छॾियो। स्पेशल जज एजाज़ुल हसन अमान FIA प्रोसिक्यूशन टीम जी दरख़्वास्त खे रिकॉर्ड जो हिसो बणाए छॾियो। FIA प्रोसिक्यूटर दरख़्वास्त ते तहरीरी हुकुम जारी करे छॾियो। सिंध हुकूमत पारां घुरायल 49 बसूं चीन खां कराची बंदरगाह पहुची वयूं। सिंध जे इत्तलाआत ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील मेमून चीन मां कराची पहुतल बसुनि जूं तस्वीरूं ट्विटर ते अपलोड करे छॾियूं। 49 बसूं पीपल्स इंट्रासिटी बस प्रोजेक्ट ऐं 20 बसूं ईदी ऑरेंज लाइन मनसूबे तहत हलाई वेंदियूं। शर्जील मेमून चयो आहे त बाक़ी बसूं 1 महीने अंदरि पहुची वेंदियूं। मुल्क में कोरोना विघे का बि फौतगी साम्हूं न आई। NIH गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा वधीक 90 केस साम्हूं अचण जी तस्दीक करे छॾी। आकारी केसनि जी शरह 0.46% रही। सॼे मुल्क में कोरोना में वरतल 104 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। शहदादपुर में नौजवान पुरस्रार नमूने क़त्ल। नौजवान जो घर में टंगियल लाश हथ करे वरितो। सब्जी मंडी में मसवाड़ जे घर ते रहंदड़ रुकन बुरड़ा वासी पोरियत प्रीतम भील जो घर जे कमरे में फाहो काधल लाश मिलियो। प्रीतम जी ज़ाल वाक़े खे ख़ुदकुशी करार ॾेई छॾियो। पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जैकमाबाद वेझो कारह इल्ज़ाम हेठि जवाबदार भाॼई खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ शाहजहान में ॾेर अता मोहम्मद पंहिंजी भाॼई नज़ीरा खे क़त्ल कयो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नारीअ जो मढ़ पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। कश्मीर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे 1 ॼणे खे क़त्ल करे छॾियो। इंडस हाईवे ते हथियारबंदनि जी फायरिंग में पीर बख्श दिलानी मज़ारी मारिजी वियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो। सन भरिसां रोड हादसे जा वधीक 2 ज़ख़्मी फौतियुनि जो अंग 17 थी वियो। हादसे जो शिकार थियल माण्हुनि जा मढ़ कंडियारो में आबाड़नि ॻोठनि में पहुचाया विया। जनाज़े निमाज़ अदा करण बाद फौतियुनि जा मढ़ मिटीअ माउ हवाले। इलाइक़े में माहौल सोगवार। पुलिस मूजिब समूरा माण्हू पोरियत हुआ ऐं कराची में लूण जी फैक्ट्री में पोरे लाइ वञी रहिया हुआ त साण हादसो पेश आयो। ऐं मुल्क जे अक्सर इलाइक़नि में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते कराची में जुमे ऐं छंछर वारे ॾींहुं सख़्त गर्मी ऐं हीट वेव जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते मूजिब मुल्क जा मैदानी इलाइक़ा शदीद गर्मीअ जे असर हेठि आहिनि। पंजाब में 15 मई ताईं हीट वेव जारी रहण जो इम्कान आहे। शदीद गर्मीअ में मुल्क जी मुख़्तलिफ़ शहरनि में डिघी लोड शेडिंग जो सिलसिलो पिणु जारी आहे। कराची, हैदराबाद, आबशार में लोड शेडिंग सबबि माण्हू मुश्किलातुनि जो शिकार थी विया।